ख़बर शामिल कंदासीं। दौलतपुर सुफ़न मां सिंध जे मशहूरु रूहानी सूफ़ी बुज़ुर्ग सैयद महबूब अली शाह बुखारी जो सालियानो 3 ॾींहंनि वारो उर्स मुबारक निहायत एहतराम अदब ऐं अक़ीदतमंदी सां शुरू थी वियो आहे। सिंध जे मशहूरु रूहानी सूफ़ी बुज़ुर्ग सैयद महबूब अली शाह बुखारी जो सालियानो 3 ॾींहंनि वारो उर्स मुबारक निहायत एहतराम अक़ीदत सां मल्हायो पियो वञे। वधीक टेलीफोन लाइन ते असां सां मौजूदु आहे GM जूणे जो। GM कहिड़ा तफ़सील आहिनि? दौलतपुर जे मशहूरु रूहानी सूफ़ी बुज़ुर्ग सैयद महबूब अली शाह बुखारी जो सालियानो उर्स मुबारक शुरू थी वियो आहे। उन हवाले सां दौलतपुर जे मौज़ शख़्सियत मक़बूल इब्न बोलो जे घरां साईं जी मेहंदी जी रस्म अदा कई वई, जंहिंमें मेहंदी साईं जो ताज ऐं चादर जेको दरगाह ताईं आंदियूं वयूं, जंहिंमें शाहपुर जहानिया जा मौज़ शख़्सियत सैयद रोशन अली शाह जहानिया उर्स खासा साईं, सैयद नवाज़ अली शाह ऐं दरगाह शरीफ़ जा गादी नशीन फ़क़ीर राजा डारी जेका ऐं मक़बूल इब्न बोलो नेशनल प्रेस क्लब दौलतपुर जे सदर अली नवाज़ राजभर मसरूर इब्न बोलो ऐं ॿिए जी अॻुवाणी में मेहंदी खई वई, जेका मज़ार ते पहुची करे गुलनि जी चादर चाढ़े मुल्क ऐं क़ौम जे लाइ अमन ऐं तरक़ीअ जे लाइ दुआ घुरी। वॾियूं महिरबानियूं GM जूणे जो, तव्हां असांखे तफ़सील सां आगाह कयो आहे।